सजण ॻाल्हड़ी न से घर लायो घर ॾींहं जे गिल गिराठियूं ॾींहं से कीअं वञनि नथा। सभ खां पहिरीं अॼु एॾो ख़ूबसूरत प्रोग्राम मुनक़िद करण ते हिन प्रोग्राम जे मंसूबीन खे मुबारकबाद ॾियां थो। हिन स्टेज ते वेठल मुंहिंजा मानवारा साईं इंतज़ार हुसैन चौधरी साहब, साबिक़ सदर पेट्रोल ऑफ सिंध, मुंहिंजा मानवारा गुलाम कदर फलीजो साहब, साबिक़ MPA, साईं खलीफ़ो रसूल बख्श कुरैशी साहब, सैयद अता हुसैन शाह, साईं मोहम्मद सदीक फलीजो, हिन प्रोग्राम जी सदारत कंदड़ मुंहिंजो भाउ पेट्रोल ज़िले ठंडे जो सदर मोहम्मद शरीफ तुलियो साहब, हिन स्टेज जो असांजो हिन सॼे मेड़ जो मुहवर भाउ एजाज फलीजो साहब, हिन पंडाल में वेठल मुंहिंजा अमनसर हमसफ़र साथियो, मुंहिंजी भेनरूं, अस्सलाम वालेकुम, जिए सिंध जिए पेट्रोल। अॼु असांजे दोस्त एजाज फलीजे जी तैलीम खाते मां रिटायरमेंट ते गथे आहियूं। हिन प्रोग्राम में एजाज ते खोड़ सारा दोस्त ॻाल्हाए विया। एजाज सां मुंहिंजी बि थोरे लेखे राधाकुंड या अमीर हमलो ॻाल्हि करे हो 94 या 96 वारो पीरियड हो, असीं सभु पेट्रोल में अची गथियासीं। आउं उन टाइम ते पेट्रोल करके शाबत जो जनरल सेक्रेटरी थी आयो हुउसि। तनज़ीम, उनजो रूल, उनजी ताक़त, उनजो कमु, मुंहिंजे ख़्याल में उहो पीरियड मुंहिंजे लाइ आउं सम्झंदो आहियां त आउं ख़ुशि नथी पियां जो उन पीरियड में एजाज जहिड़ा दोस्त बि असां जीअं उन हाउस जा मेंबर हुआ जेका असांजी ज़िले जी वर्किंग कमेटी हुई, त अमीर हमदो जत बि हुते, इमदाद ख्वाजो बि हुते, दाता शाह बि हुते, रज़ाक ढुंड बि हुते, त असांजी रहनुमाई करण लाइ सैयद अकबर बि हुते, त पीर अली मीर शाह बि हुते, त खलीफ़ो रसूल बख्श बि हुते। उन में असां खोड़ सारो सिखियो। तनज़ीम मुतलक बि उस्तादनि जे हवाले सां न फ़क़ति सिखियोसीं, बहसत कंदा हुआसीं, विढ़ंदा बि हुआसीं, ठहींदा बि हुआसीं। ईअं असां जो सफ़र इहो हलंदो रहियो। एजाज सां बि दोस्तियूं बि रहियूं, तनज़ीमी इख़्तिलाफ़ बि रहिया तनज़ीमी। पर एजाज में हिकिड़ी जेका शइ आहे सा हीअ हुई त थवे इख़्तिलाफ़नि जे बावजूदि ऐं जॾहिं जॾहिं बि कंहिं मैटर ते स्पेशली तनज़ीम मामलनि ते के रुकावटूं, के मसइलतूं, के मजबूरियूं, के परेशानियूं, के मामला जॾहिं आउं उन्हनि में मुंझी वेंदो हुउसि त मुंहिंजी फ़ोन जो नंबर जेको डायल थींदो हो एजाज जो थींदो मुंहिंजी फ़ोन खां, ऐं पोइ असां कलाक जा कलाक ॻाल्हाईंदा बि हुआसीं, घुरंदा बि हुआसीं फ़ोननि ते। एजाज पोस्टूं छॾींदो असांजे ख़िलाफ़, त बि आउं ॻाल्हाईंदो हुउसि एजाज सां। जो तनज़ीमी इख़्तिलाफ़ जी जॻह ते इख़्तिलाफ़ थींदा आहिनि। इख़्तिलाफ़ जिन शयुनि में जेकॾहिं असीं चऊं त उहा इख़्तिलाफ़ ई न हुजनि त उहे शयूं ख़तमु थी वञनि, मरी थियूं वञनि। इख़्तिलाफ़ ज़रूरु हूंदा आहिनि, तॾहिं शयूं हलनि थियूं। पर असां रिश्तनि खे ख़तमु न कयो, रिश्तनि में टोड़ पैदा न कयोसीं, रिश्तनि खे निभाइण जी कोशिशि कईसीं, हलाइण जी कोशिशि कईसीं। वो हिकिड़ो शेर आहे उर्दू जो, तो मत पूछ के हम जब्त की किस राह से गुजरे, तू देख तुझ पे कोई इल्जाम ना आया। खोड़ सारी शयूं ये जेके न माना असां सम्झो त बर्दाश्त जो हूंदियूं, पर पोइ ज़ब्त करे वेंदासीं, छाकाणि जो असांखे
साॻे तनलीम सां गॾु उहे रिश्ता पिया रहा जेके असांजा बंजण जो सबबु तनलीम ई रही असां उन रिश्तनि खे निभाइण जी कोशिशि भरपूर कई सो एजाज़ उनमें तनलीम अमलनि में खोड़ सारी शिकायतुनि जे बावजूद बि असां ॻाल्हाईंदा हुआसीं कचहरियूं कंदा आहियूं ऐं मसइलनि ते तनलीम खे बहितर बनाइण जे लाइ सलाहूं वठंदा आहियूं एजाज़ खां एजाज़ पंहिंजी सरवत पूरी कई आहे सरवत ज़ाहिर आहे कि सरकारी मुलाज़मत आहे जेका फितरी शइ आहे त असांखे 7 सालनि में उहा नौकिरी छॾणी पवे थी साईं सिधी वारी ॻाल्हि त नौकिरी त करियूं पिया पर हाणे को ॿियो कमु सो ॿियो कमु जेको सो एजाज़ जो हाणे शुरू थींदो ऐं उमेद त एजाज़ हिन मुआशिरे ऐं हिन सिस्टम हिन तनलीम हिन जी सभिनी भलाई ऐं बहितरी लाइ पंहिंजी जाखोड़ ऐं पंहिंजो किरदारु निभाईंदो रहंदो हिते तनलीमी हवाले सां बि खोड़ सारी शयूं दोस्तनि ॻाल्हायूं आहिनि सिंध जी तइलीम ते बि साईं तमामु सुठे नमूने सां ॻाल्हायो बदकिस्मती आहे असां सभिनी माण्हुनि जी इहा हक़ीक़त बि आहे त सिंध जी तइलीम असां हींअर कहिड़ी जॻह ते बीठा आहियूं दुनिया किथे बीठी आहे उस्ताद खे उन में पंहिंजो किरदारु केतिरो अदा करणु खपे उस्ताद जूं क़वतूं बिल्कुलु हूंदियूं उन शइ खां कतई इनकार कोन्हे असां हिन शइ ते नथा ॾिलाए कयूं त बाबा न असीं सभु 100% सही आहियूं बाक़ी सॼो सिस्टम ग़लति आहे पर सची ॻाल्हि इहा आहे त जेकॾहिं असां हिन सॼी सूरत जो अंदरूं जाइज़ो वठूं उन में गिड़ी पऊं शयुनि जो तजुर्बो कयूं त सभ खां वॾी ख़तरनाक जेका शइ असांखे नज़र ईंदी उहा सिंध गवर्नमेंट जी तइलीमी पॉलिसी आहे सिंध